महाशिवरात्रि सभिनीनि भक्तनि लाइ विशेष ॾींहुं हूंदो आहे। शिवरात्रि उअं त हर महीने जी कृष्ण पक्ष जी चतुर्दशी ते मल्हाईंदा आहिनि, पर जेको फागुन महीने में कृष्ण पक्ष जी चतुर्दशी ईंदी आहे हुन ते महाशिवरात्रि मल्हाईंदा आहिनि, जंहिंजो विशेष महत्व आहे। हिन सां जुड़ियल ॾाढी पौराणिक ॻाल्हियूं आहिनि, जो कुझु ईअं आहिनि। चवंदा आहिनि कि महाशिवरात्रि जे ॾींहुं शिव भॻवानु शिवलिंग जे रूप में स्थापित थिया हुआ ऐं ब्रह्मा विष्णु हुननि जी शेवा शिवलिंग जे रूप में पहिरियों दफ़ो कई हुई, त हुन उपलक्ष्य में शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि। ॿियो चवंदा आहिनि कि हिन ई ॾींहुं ब्रह्मा जी शिव भॻवान जे रौद्र रूप खे दर्शायो हो, त हुन उपलक्ष्य में बि शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि। ॿियो चवंदा आहिनि जॾहिं माता सती पार्वती जो रूप धारण करे जनम वरितो हो, तॾहिं उन्हनि आराधना करे तपस्या करे शिव भॻवान खां विवाह वरदान प्राप्त कयो हो ऐं जंहिं ॾींहुं शिव ऐं पार्वती जो विवाह थियो हो, जंहिंखे पुरुष ऐं प्रकृति जो मिलन बि चवंदा आहिनि, त हुन ॾींहुं खे महाशिवरात्रि उत्सव जे रूप में मल्हाईंदा आहिनि। प्रथा अनुसार कुंवारी कन्याऊं सुठे वर जी प्राप्ति लाइ ऐं शादीशुदा स्त्रियूं पंहिंजे वर जे सौभाग्य जे लाइ ही विर्त कंदा आहिनि ऐं हिन विर्त में शिव भॻवान सां गॾु पार्वती माता जी पूजा बि कंदा आहिनि। हूअं त महाशिवरात्रि मल्हाइण जे पुठियां अञा बि कई कहानियूं आहिनि। चवंदा आहिनि जॾहिं पार्वती माता शिव भॻवान खां पुछियो कि अहिड़ो कहिड़ो विर्त आहे जंहिंखे रखण खां पोइ भक्त तव्हांजी कृपा प्राप्त करे सघंदा, तॾहिं भॻवानु शिव महाशिवरात्रि जे विर्त जे बारे में ॿुधायो हो। हिन ॾींहुं शिव भॻवान जो अभिषेक चरणामृत सां करे, गंगा जल सां सनानु कराए, गुल फुल चाढ़े, बेल पत्र चाढ़े शिव भॻवान जी पूजा कंदा आहियूं ऐं हिन ॾींहुं जेकी पूजा कंदा आहियूं हिन जो फल 1000 गुना थी करे मिलंदो आहे। हिन ॾींहुं महामृत्युंजय जो बि जाप कंदा आहियूं। हर हर महादेव, जय झूलेलाल। अगरि वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।